एक बार महाशिवरात्रि आई, नंद बाबा ऐं सभु गोप ग्वाल विया सरस्वती नदी के किनारे ते। सॼो ॾींहुं उपवास रखियऊं, केवल जल पीतऊं, जल पी करे उपवास रखियऊं। उते किनारे ते सॼो कीर्तन करे थकावट थी वई, सुम्ही पिया। सुबुह थियो, अजगर नांग अची करे नंद बाबा जे चरण खे पकड़ियो। कई माण्हुनि डंडा हया, अजगर नथो छॾे, बरंदड़ लकड़ियूं हुयूं, अजगर नथो छॾे। तॾहिं नंद बाबा हाणे कृष्ण खे पुकारियो, हे कृष्ण, हे गोपाल, मूंखे तुंहिंजो सहारो आहे, जल्दी अच रक्षा कर। तत्क्षण भगवान प्रकट थिया, उते आया, चरण छुआयऊं अजगर खे। अजगर उते ई किरी पियो, देह छॾिजी वई। उन मूं दिव्य देवता प्रकट थियो। चओ हरे राम, हे हरे। भगवान जी स्तुति कई, उनजो नालो सुदर्शन। पिछले जन्म जी कथा ॿुधाई कि मां तव्हांजी चरण स्पर्श जी प्रतीक्षा पियो कयां। अॼु मूंखे सदगति थी वई प्रभु। हिकिड़े भक्त भगवान को सवाल कयो कि प्रभु, तव्हांजो खुद पिता साहब नंद बाबा, तव्हांखे पतो न आहे अजगर उनखे पकड़ियो आहे, त तव्हां छा सॾु करण खां पोइ ई ईंदा आहियो? ईअं पाण न ईंदा आहियो बचाइण जे लाइ? द्रौपदी जी जाम ते ठही आई, त जेसि ताईं ॾंदनि सां साड़ी थी पकड़े, हथनि सां नखुनि सां, तव्हां नथा अचो। पांडवनि खे ॾिसे थी, तव्हां नथा अचो। भीष्म पितामह, द्रोणाचार्य, तेसि ताईं नथा अचो। आज जेॾी महिल कृष्ण थी चए त हिकु सेकंड में प्रकट था थी वञो। हरे राम, हे हरे। त प्रभु इहो कहिड़ी लीला आहे, तव्हां ॿुधायो मूंखे, इन जो सार छा आहे? असांजे मन में भी इहो सवाल अचणु खपे। वाकई भगवान प्रतीक्षा कंदा तो हीअं न ईंदा तो, कोई आवाज ॾे। चओ हरे राम। उतरा सागर में जो उसको मोती मिले, खोज की जिसने मेरी मुझे पा गया। नुक्ताई शंकावादी को मैं ना मिला, मुझे तो भिलनी का भोलापन भा गया। ये तो सच है कि तूने बुलाया नहीं। भगवान जो जवाब दो, ये तो सच है कि तूने बुलाया नहीं, और सुनो, बिन बुलाए कभी मैं भी आया नहीं। भगवान चवंदो आहे, हिकिड़ी आवाज खपे, हिकिड़ी पुकार खपे तव्हांजी, बस मूंखे बहानो खपे। छो, छाजे करे प्रभु? भगवान चवनि था, इन करे कि मुंहिंजे लाइ सभु मुंहिंज आहिनि। जेके मुंहिंजा नास्तिक आहिनि, निंदा कंदा आहिनि, मां सां झगड़ो कंदा आहिनि, मूंसां वैर कंदा आहिनि, मां उन्हनि खे बि पंहिंजो मञींदो आहियां। पोइ त अगरि प्राणनि ते त उन्हनि जे बि ईंदी आहे, जेके अधर्मी पापी हूंदा आहिनि ऐं मूंखे न पुकारींदा आहिनि, पोइ त उन्हनि खे बि बचाइणो पवंदो न। तव्हां सम्झो था जेके मुंहिंजे परिवारनि में, यादव में उहे ई मुंहिंजा आहिनि, या जेके भक्त पुकारनि था, मां उन्हनि खे त पंहिंजो सम्झंदो आहियां, दैतनि खे बि पंहिंजो सम्झंदो आहियां। सभु मम प्रिय, सभु मम उपजाए। राम जी था चवनि, सभु मूंखे प्यारा आहिनि, सभिनि खे मां ई त पैदा कयो आहे। पंहिंजी शइ कंहिंखे ख़राबु लॻंदी आहे। कालो कलूटो ॿार हुजे, माता खे प्यारो लॻंदो आहे। हिकिड़े राजा हिकिड़ी माता खे चयो, पतो कर सॼे असांजे शहर में सभिनि खां सुंदर बालक केरु आहे? 1 महीनो पोइ हिकिड़ो बालक खणी आई, कालो कलूटो, पुराणा कपिड़ा पातल, फाटल, चेहरे में कोई तेज न, कोई ख़ुशी न, ऐं हिकदमि असुंदर। चई, इहो तोखे कीअं सुंदर लॻो? चई, मूंखे माफ़ कजो, मूंखे पंहिंजे पुट खां वधीक ॿियो कोई सुंदर नथो लॻे। हे मुंहिंजो पुटु आहे महाराज, तव्हां मूंखां पुछो त मां छा कयां? इन खां सुंदर ॿियो कोई कोन्हे, इहो ई सुंदर आहे। चओ हरे राम। भगवान चवनि था, सभिनि खे मां पैदा कयो आहे, सभु मूंखे प्यारा आहिनि, इन करे मूंखे बहानो खपे। ऐं ख़बर आहे, नास्तिक असुर मूंखे न पुकारींदा, लेकिन भक्त त पुकारींदा। और सभु सहारा छॾे कोई पुकारे त हीअ संभव न आहे कि मां न अचां। चओ हरे राम। हाणे ख़ुदि बाबा जी पुकारियो आहे, नंद बाबा, जेसि ताईं न पुकारियो त भगवान न आया। त भगवान आया, उद्धार कयूं सुदर्शन जो, ऐं सभिनि में प्रेम भगवान बख़्शो। अॻिते